सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज बरकरार, मोटरवेज़ ट्रैफिक लाइ बंद। सखर, जैकमाबाद, लाड़कानो, कश्मोर, मुबारकपुर, मदेजी, मीरपुर बुर्डो, गाजी ख्वावड़ ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़ो, ज़िंदगीअ जो कारवंवार ठुप। कोहीड़े सबबि PIA जो फ्लाइट ऑपरेशन मुतासिर, 22 गैर मुल्की उॾामूं बि मुलतवी। सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज अॼु बि बरक़रार आहे। मोटरवे खे ट्रैफिक लाइ बंदि कयो वियो आहे। कोहीड़े सबबि मोटरवे खे मुख़्तलिफ़ हंधनि तां ट्रैफिक लाइ बंदि कयो वियो आहे। सखर, जैकमाबाद, लाड़कानो, कश्मोर, मुबारकपुर, मदेजी, मीरपुर बुर्डो, गाजी ख्वावड़ ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया, सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। कश्मीर जी सूरत हाल मालूम कंदासीं। गुलाम फरीद ॼामड़ो असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी गुलाम फरीद, छा तफ़सील आहिनि? वक्त बिल्कुल सिंध के ॿियनि शहरनि जीअं कश्मीर में भी कोहीड़े जो राज एक हफ़्ते का बरक़रार है, जॾहिं त शदीद कोहीड़ो पवण सबबि थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे। कश्मीर तोड़े भरपासे इलाइक़नि जा रहवासी पंहिंजे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। कश्मीर ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में गैस जो प्रेशर भी ज़ीरो थी वियो आहे, जॾहिं त रहवासियुनि खे रद पचाव में सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। कोहीड़ो पवण सबबि बिजली जो निज़ाम भी डावाडोल थी वियो आहे। केतिरा ई बिजली जा फीडर इन वक़्त ट्रिप थी विया आहिनि। राति खां वठी जेका केतिरनि ई कश्मीर ज़िले जे शहरनि जी जेका बिजली आहे उहा बंदि आहे। शहरवासी तोड़े ॿारहड़ी जे रहवासियुनि जे तकलीफ़ुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे, जॾहिं त गैस जो प्रेशर ज़ीरो थियण ऐं बिजली बंदि हुअण सबबि स्कूल जे शागिर्दनि सरकारी ऑफिसनि तोड़े निजी ऑफिसनि में हाज़िरी भी घटि थी रही आहे। जॾहिं त शहरवासियुनि पारां वफ़ाक़ी हुकूमत तोड़े सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर गैस बिजली जो बहरान ख़त्म करे शहरवासियुनि जी बेचैनी ख़त्म कई वञे। वॾी महिरबानी गुलाम फरीद ॼामड़ो तफ़सील ॾियण जे लाइ। सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज अॼु बि बरक़रार आहे। मोटरवेज़ खे ट्रैफिक लाइ मुख़्तलिफ़ हंधनि तां बंदि कयो वियो आहे। कोहीड़े सबबि मोटरवेज़ खे ट्रैफिक लाइ बंदि कयो वियो आहे। मदेजी जी सूरत हाल मालूम कंदासीं। वहीद जोखियो असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। वहीद, छा तफ़सील आहिनि? अॼु पूरी सिंध जी मदेजी ऐं उन आस पास इलाइक़नि में अॼु बि जेको कोहीड़े जो राज बरक़रार आहे। कोहीड़े सबबि जेको रोड रस्ता वीरानी मंज़र ॾेई रहिया आहिनि। त सुबुह जे टाइम में खुलंदड़ कारोबार पिणु बंदि पियल आहे ऐं जॾहिं माण्हू घरनि ताईं महदूद थिया आहिनि। शदीद थधि ऐं कोहीड़े सबबि जेको आहे सभ खां वधीक जेको मुतासिर उहो मज़दूर तबिको जेको ॾियारीदार मज़दूर आहिनि उहे जेके तमामु घणो मुतासिर थिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त गुज़िरियल हफ़्ते खां वठी शदीद कोहीड़े ऐं थधि सबबि जेको आहे कंहिं को कमुकार कोन थो लॻे, जंहिं करे असांजे घरनि में जेका आहे काकशी वारी सूरत हाल थिया जी आहे। बचिड़ा जेके आहिनि बुखूं काटण ते मजबूर आहिनि। थधि सबबि माण्हुनि पारां जेको गरम खाधनि जो इस्तेमालु कयो थो वञे, जॾहिं त स्विगी अणियल लानल जेका लोड शेडिंग आहे उन पिणु जेका माण्हुनि जा जेके आहिनि बीणा करे छॾे। वॾी महिरबानी वहीद जोखियो तफ़सील ॾियण जे लाइ। कोहीड़े सबबि मोटरवेज़ खे ट्रैफिक लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते बंदि कयो वियो आहे। सखर, जैकमाबाद, लाड़कानो, कश्मोर, मुबारकपुर, मदेजी, मीरपुर बुर्डो, गाजी ख्वावड़ ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि माण्हू घरनि ते महदूद आहिनि। बाण सैदाबाद जी सूरत हाल मालूम कंदासीं। प्रदीप कुमार असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी प्रदीप, छा तफ़सील आहिनि? आगाह कजो। जी बिल्कुल, सॼे सिंध जी बाण सैदाबाद ऐं आस पास कोहीड़े में कटकाई न अची सघी आहे, जॾहिं त 5 ॾींहनि खां कोहीड़े जो राज बरक़रार हुजण जे करे आम ज़िंदगी जेका आहे मसरूफ़ बणिजी वई आहे। जॾहिं त जानवर बि मुतासिर थियण लॻा आहिनि। बिजली ऐं गैस जी हथरादू लोड शेडिंग बरक़रार हुजण जे करे शहरी मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। जॾहिं त पीअण जे पाणी जी सख़्त खोट थी वई आहे। जॾहिं त कोहीड़े सबबि इंडस हाईवे रोड ते ट्रैफिक जेका आहे मोटल रही आहे। जॾहिं त मोटरवे पुलिस पारां बार बार ड्राइवरनि खे आगाहियूं ॾिनियूं पयूं आहिनि त गैर ज़रूरी सफ़र खां पासो कयो वञे। जी महिरबानी प्रदीप कुमार तफ़सील ॾियण जे लाइ। सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज अॼु बि बरक़रार आहे। मोटरवेज़ खे ट्रैफिक लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते बंदि कयो वियो आहे। सखर, जैकमाबाद, लाड़कानो, कश्मोर, मुबारकपुर, मदेजी, मीरपुर बुर्डो, गाजी ख्वावड़ ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। मोटरवेज़ खे मुख़्तलिफ़ हंधनि ते ट्रैफिक लाइ बंदि कयो वियो आहे। मुबारकपुर जी सूरत हाल मालूम कंदासीं। फतह मस्तोई असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी फतह, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, वक्त बोलदार है। मुबारकपुर भरपासे में 7 ॾींहनि खां कोहीड़े जो राज बरक़रार आहे ऐं कोहीड़े सबबि कारोबार बिल्कुलु ठप लॻो पियो आहे। मुबारकपुर भरपासे में शदीद कोहीड़े सबबि हद निगाह तमामु घटिजी वई आहे ऐं मुबारकपुर कोहीड़े सबबि थधि में इज़ाफ़े सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। कारोबार बिल्कुलु जेको आहे बंदि लॻा पिया आहिनि। नेशनल हाईवे ते जेको आहे गाॾियुनि जो जेको आमद रस्ता तमामु घटि आहे ऐं सर्दी में तमामु इज़ाफ़ो थी वियो आहे। जी वॾी महिरबानी अब्दुल फताह मस्तोई तफ़सील ॾियण जे लाइ।
सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज बरक़रार है। मोटरवेज़ के ट्रैफ़िक लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते बंदि कयो वियो आहे। सखर, जैकोबाद, लाड़काणो, कशमोर, मुबारकपुर, मदेजी, मीरपुर बुर्डो, गाजू खावड़ ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि थधि में बि वाधि अची वई आहे। सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज अॼु बि बरक़रार आहे। मोटरवेज़ के ट्रैफ़िक लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते बंदि कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। ॿुधाए रहिया आहियूं नाज़रीन, सखर, जैकोबाद, लाड़काणो, कशमोर, मुबारकपुर, मदेजी, मीरपुर बुर्डो, गाजू खावड़ ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज अॼु बि बरक़रार आहे। मोटरवेज़ के ट्रैफ़िक लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते बंदि कयो वियो आहे। कोहीड़े सबबि मोटरवेज़ के ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। सखर, जैकोबाद, लाड़काणो, कशमोर, मुबारकपुर ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़े जो राज अॼु बि बरक़रार आहे। मदेजी, मीरपुर बुर्डो, गाजू खावड़ ऐं ॿियनि शहरनि में बि कोहीड़े सबबि माण्हू घरनि ते महदूद आहिनि। सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज अॼु बि बरक़रार आहे। मोटरवेज़ के ट्रैफ़िक लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते बंदि कयो वियो आहे। सखर, जैकोबाद, लाड़काणो, कशमोर, मुबारकपुर, मदेजी, मीरपुर बुर्डो, गाजू खावड़ ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि थधि में वाधि अची वई आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। सिंध समेत मुल्क में कोहीड़े जो राज अॼु बि बरक़रार आहे। मोटरवेज़ के ट्रैफ़िक लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते बंदि कयो वियो आहे। सखर, जैकोबाद, लाड़काणो, कशमोर, मुबारकपुर, मदेजी, मीरपुर बुर्डो, गाजू खावड़ ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। गाजू खावड़ जी सूरत हाल मालूम कंदासीं। सफ़दर चन्ना असां सां गॾु टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे। जी सफ़दर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गाजी खोड़ में लगातार केतिरनि ई ॾींहंनि खां कोहीड़े जो राज बरक़रार आहे, जंहिं सबबि थधि में पिणु इज़ाफ़ो थी वियो आहे। जॾहिं त नज़र पिणु कंहिं हद ताईं घटिजी वई आहे। जॾहिं त जेकी सवारी आहे, ट्रैफ़िक आहे, उहा पिणु सख़्तु मुतासिर थी रही आहे। मुसाफ़िर जेका आहिनि उहे सख़्तु पिणु परेशान थी रहिया आहिनि, जंहिं अच वञ में उन्हनि खे वॾी तकलीफ़ थी रही आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त 2022 वारी ॿोॾि में जेके ॿोॾि मुतासिर आहे, जंहिंजा घर ड्रही आहे, उहे खीमनि में हिनमहिल सख़्तु सर्दी में जेको आहे वॾी अज़ियत खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। 2 साल गुज़रण बावजूदि उन्हनि जा घर न ठहिया आहिनि, जंहिं करे हेॾी थधि कोहीड़े में उहे ॿीणी अज़ियत खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जी का मालिकी नथी आहे। जॾहिं त जे कारोबार आहे उहो पिणु थधि जे करे मुतासिर थी रहियो आहे, जंहिंजे करे वापारी तोड़े दुकानदार ऐं ॿियो जेको मज़दूर तबिको आहे उहो पिणु सख़्तु परेशान थी वियो आहे। जी वॾी महिरबानी सफ़दर चन्ना तफ़सील जे लाइ।